दादू में पीपी शहीद भुट्टो तरफां 5 डिसंबर कारो ॾींहुं मल्हाइण लाइ कचहरी रोड ते धरणो हयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर धरणे में शहीद भुट्टो अॻुवाण हाशिम खोसो, IB खोसो, एजाज लाशारी, मज़हर सोलंकी ऐं ॿियनि शिरकत करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त निजी चैनल जे मालिक ऐं आसिफ ज़रदारी 5 डिसंबर 2009 ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल केस में घुर्बल जवाबदारनि खे आज़ादी ॾियारण लाइ सिंधी टोपी अजरक ॾींहुं मल्हाइण लाइ ड्रामो रचाए शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल केस तां अवाम जो ध्यानु हटाइण जी कोशिश कई। उन्हनि चयो त उन ड्रामे सबबि कातिल आज़ाद थी विया, जंहिंजी सख़्त मज़म्मत कयूं था। खानपुर महर में होटल ते वेठल नौजवान ते हमलो, लतुन ऐं मुकुन जो वसकारो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फिदा बलोच मूजिब होटल ते वेठल तारिक हुसैन मंगणहार खे पंहिंजी बिरादरीअ जे बासर हमलो करे कारा इल्ज़ाम मढ़े लतुन ऐं मुकुन जो वसकारो लाइ ॾिनो। होटल ते वेठल माण्हुनि नौजवान तारिक जी जान बचाए वरिती, जॾहिं त आख़िरी इत्तलाउनि ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो। क़ौमी क्रिकेटर शाहिद आफरीदी चयो आहे त भारत जा माण्हू पाकिस्तान खे पंहिंजे मुल्क में खेॾंदे ॾिसणु चाहिनि था। क्रिकेट जे करे ई खेसि दुनिया में सभ खां वधीक प्यार मिलियो। पाकिस्तान ऐं भारत जा लाॻापा बहितर थी रहिया आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिब सखर चैम्बर जे दौरे जे मौक़े ते क़ौमी क्रिकेटर जो चवणु हो त क्रिकेट डिप्लोमेसी सुठी शइ आहे। आवाम जी ख़िदमत करे सियासतदान जो कमु करे रहियो आहियां, पर विढ़णु नथो चाहियां। शाहिद आफरीदी चयो त सिंध ऐं बलोचिस्तान ॿोॾि सबबि मुतासिर थिया आहिनि, जिते मुतासिर इंतज़ारु करे रहिया आहिनि त को खेनि मथे ते छित ॾिए, खेनि राशन ॾिए। हिन चयो त सिंध में रांदियुनि जा फंड हिते अचनि था, पर इस्तेमालु न थियण करे वापसि हलिया वञनि था, छाकाणि त उन खे इस्तेमालु करण जी कंहिंखे बि ख़बर नाहे। शहदाद कोट में जमियतुल उलमा इस्लाम पारां AC शहदाद कोट ऐं DC कंबर शहदाद कोट समेत ॿिए रेवेन्यू अमले पारां ॿोॾि मुतासिरनि जी आयल फंडिंग में कयल करप्शन ऐं मुतासिरनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गंगोर बिरोही मूजिब जमियतुल उलमा इस्लाम जे कारकुननि मौलाना मोहम्मद जान आबिद, अहमद नवाज़ बिरोही, शफ़ी मोहम्मद बिरोही, सदाम हुसैन खोसो, मौलाना मुबीन अहमद मस्तोई ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मस्तोई पाड़े मां मदरसे खां एहतिजाजी रैली कढी कोटो मोटो चौक ते मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असिस्टेंट कमिश्नर शहदाद कोट ऐं DC कंबर शहदाद कोट समेत ॿियो रेवेन्यू अमलो मिली भगत करे ॿोॾि मुतासिरनि जे लाइ आयल फंड में करप्शन करे फंड मनपसंद माण्हुनि, वॾेरनि ऐं उन्हनि जे वाठिनि खे ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे मुतासिर 5 महीननि खां दरबदर ऐं सख़्त सी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मेहर में सिंध यूनाइटेड पार्टी पारां हथरादू कटनि ऐं ॿोॾि जो पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ 29 ॾींहुं अलामती बुख हड़ताल जारी रखी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिब ज़िले सदर सिकंदर अली सोडर, हाजी खान मारफाणी, वली मोहम्मद भट्टी, हबीब हज़ूरी उर्स सोडर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मेहर प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल करे एहतिजाज जारी रखियो वियो। उन मौक़े ते हुननि एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॿोॾि खे 3 महीननि खां मथे अरसो गुज़री चुको आहे, पर मेहर तालके जे ॻोठनि मां हिन वक़्त ताईं मुकमल तौरु ॿोॾि जो पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं करे कणक जो फसल बि न थी सघंदो। हुननि चयो त ॿोॾि दौरान जेके कट ॾिना विया हुआ उहे बि हिन वक़्त ताईं बंदि न थी सघिया आहिनि। जल्द नेकाल करे हथरादू कट बंदि कयो वञे। नाज़रीन, एसएस मीडिया ग्रुप जे सरवाण साजिद हुसैन सोलंकीअ जे सॾ ते इल्म रोशनी आहे जे सिरे हेठि सिंधी सकाफ़ती ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलज़ार मंगी मूजिब उन सिलसिले में प्रेस क्लब ॼाम साहब पारां सकाफ़ती ॾिहाड़े जी मुखर रैली शहर जे बस स्टॉप खां सहाफ़ी नज़ीर अहमद समो, बशीर अहमद शर, रजब अली सूमरो, गुलाम अब्बास शर, ज़फ़र अली ख़ासखेली, अवैस सूमरो, मंसूर ज़रदारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में सकाफ़ती रैली कढी वई। रैलीअ में शरीक ॿारनि ऐं नौजवाननि क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं। सकाफ़ती रैली खे क़ौम परस्त अॻवाननि गुलाम मुस्तफ़ा ॾाहिरी, हैदर सिंधी, नसीम पल ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। सकाफ़ती रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे दरगाह सखी ॼाम ॾातार ते पहुती, जिथे सिंध जे ख़ुशहालीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं।